ख़िलाफ़ में असां पेश हुआसीं ऐं असां चयोसीं त मज़हबी रवादारी सुठी शइ आहे, इख़्तिलाफ़ न थिए, शिया हुजे सुनी सभु को अलम जो एहतराम कंदो आहे, अदब कंदो आहे। उलमा इकराम जो क़ाज़ी साहिब को इलाइक़े जा उहो मसइलो हल थियो। हाणे बि अलम खे पंहिंजो प्लाट ॾिनो वियो आहे, बारगाह उनजी जॻह क़ाइमु आहे, सिर्फ़ु अलम खे थोरो शिफ्ट कयो आहे, बक़ाया हुननि जो मालिकनि जो आहे जेको वणेनि। बाक़ी अलम खे जेको 12 ऐं स्टील जो उनखे पहिरियां हिते गंदु हूंदो हो, तमामु घणो कुता बिला पेशाब माण्हू मूंखे ॿ टे दफ़ा ॾिठमि, मूंखे ॾुखु पतो सदमो पतो। पोइ मां जिन मालिक संभालींदा बारगाह माण्हुनि खे जो हज़ारा ईअं निकिरो, पोइ हुननि खे असां इमाम बारगाह खे सेट था कयूं, इमाम बारगाह खे सोणू था कयूं, मार्बल था हणूं ऐं सरू था हणूं, पाकाई था रखायूं। तव्हां तसला कयो, सभिनी उलमान खां राय बि वठी जेको अलम पाक जेकी हुजे उहो लिखत में ॾिए ऐं आईंदा को बि इन अलम सां छेड़छाड़ न कंदो। उहा जेकी 12 बाय जो आहे स्टील जो अलम जेको आहे उहो बि कंहिंखे ताक़त कान्हे अलम खे फटे या अलम जी तोहीन करे, छो जो सभिनी जे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। जेके बि असांजा मोहतरम हुआ जिन जिन सां असांजी ॻाल्हि थी, पंहिंजे उलमान सां बि थी, ॿियनि मोमिननि सां बि थी, रैसनि सां बि थी, जेके पानी आहिनि संभालींदा आहिनि प्लाट सां सुकून सां मोहबत सां। असां पाण न चाहींदा आहियूं त फितरूं ऐं फ़साद थिए, लेकिन कुझु माण्हू शर पसंदि अनासर आहिनि जेके चाहींदा आहिनि त मज़हबी कीअं बि करे जहिड़ो थिए इन जी असां सख़्तु मज़म्मत था कयूं। ऐं मौला जो गाज़ी आहे, इहो दाइम क़ाइमु रहंदो, उनजी हिफ़ाज़त करणु हर मुस्लमान जो, शिया जो, सुन्नी जो फ़र्ज़ु आहे। जिते हींअर तव्हां हणायो आहे अलम पाक उते हीअं तव्हां मुतमिन आहियो? हा बिल्कुलु, असां उहो प्लाट मां मुतमिन आहियूं जेको ॾिनो वियो ऐं सभिनी उलमान खां पुछियो वियो, उन चयो जेकॾहिं अलम पंहिंजी मालिक रज़ा ख़ुशी सां ॾिए थो, हुन लिखियो बि आहे रज़ा ख़ुशी सां, ऐं असां जबर ॾाढो सां न वठंदा आहियूं, छो जो असां न मस्जिद जा कायल हुन बारगाह जा जिते माना जबरी ॾाढ सां कई वञे उहा इबादत ई हराम आहे। रज़ा ख़ुशी सां जेकी कई वञे उहा आहिनि इबादत आहे, क़ाबिल क़बूल बि आहे, सवाब बि आहे दुनिया में आख़िर में।